जी दोस्तों, अव्हांखे मलिकार चवंदा पंहिंजे चैनल सिंधी लाइव में वीडियो शुरू करण खां पहिरीं अव्हां दोस्तनि सां गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। जी दोस्तों, अॼु असांजो वीडियो आहे सिंध जी हिकु अहिड़ी शख़्सियत जे बारे में जंहिं न सिर्फ़ु पाकिस्तान बल्कि इंडिया में बि सिंध धरतीअ जो नालो रोशन कयो आहे। अॼु असांजो वीडियो आहे पाकिस्तान शोबिस सां तालुक़ु रखंदड़ फ़नकार अयाज़ अली समू जे बारे में। अयाज़ समू हिकु अदाकार, मॉडल, होस्ट, वीजे ऐं लेखक आहे। अयाज़ समू जो जनम 1981 में सिंध जे शहर कराची में थियो। हिन जे वालिदेन जो असुल तालुक़ु ज़िले लाड़काणे सां आहे। अयाज़ समू ARY म्यूज़िक ते साजिद बिल्ला करेक्टर जे नाले सां तमामु घणो मशहूरु आहे। अयाज़ समू पंहिंजे फ़नी कैरियर जी शुरूआति 2004 में जियो टीवीअ जे हिकु म्यूज़िक वीडियो सां कई। उन खां पोइ ही मुख़्तलिफ़ TV शोज़ में आयो, जहिड़ो क जियो TV ऐं ARY म्यूज़िक जहिड़नि चैनलनि ते कमु कयो। उन खां पोइ ही मुख़्तलिफ़ TV शोज़ में आयो, जहिड़ो क जियो TV ऐं ARY म्यूज़िक जहिड़नि चैनलनि ते कमु कयो आहे। अयाज़ समू उहो पाकिस्तानी फ़नकार आहे जंहिंखे द ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेंज 2006 में सिलेक्ट कयो वियो ऐं हिन जी परफॉर्मेंस ॾिसी हिन खे यंगेस्ट चैम्पियन जो ख़िताब मिलियो। उन खां पोइ हिन खे पाकिस्तान TV प्रोग्राम सुपर करारा में स्टैंड अप कॉमेडीअ में सिलेक्ट कयो वियो ऐं करारा किंग जो ख़िताब माणियो। उन खां पोइ इंडिया जे चैनल स्टार 1 ते कॉमेडी शो फनजाबी चक दे में परफॉर्म कयो। सहारा 1 ते कॉमेडी चैम्पियन, कॉमेडी क्लब, लाफ इंडिया लाफ ऐं कॉमेडी का किंग कोन में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो ऐं कॉमेडी का किंग जो ख़िताब माणियो। कॉमेडी शोज़ खां अलावा अयाज़ समू मुख़्तलिफ़ फ़िल्मुनि में कमु पिणु कयो आहे, जहिड़ो क पाकिस्तानी फ़िल्म ऑपरेशन 21, मूर, मांजाउना ऐं अक्सबंद फ़िल्म जेका हिकु हॉरर फ़िल्म हुई। उहा फ़िल्म ज़िले कंबर शदात कोट में वाक़ियो ड्रिघ ढंढ ते रिकॉर्ड कई वई। उन खां अलावा अयाज़ समू मुख़्तलिफ़ ड्रामनि में पिणु कमु कयो आहे। अयाज़ समू खे पंहिंजे बहितरीन परफॉर्मेंस जे लाइ केतिरा ई एवॉर्ड पिणु मिलिया आहिनि। जी दोस्तों, त हीअ हुई नंढड़ी मालूमात सिंध धरतीअ सां लाॻापो रखंदड़ फ़नकार अयाज़ समू जे बारे में। उमेदु आहे असांजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि सां गुज़ारिश कयूं था त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी। लख थोरा। जी लतीफ़। जय झूलेलाल।